हिते तव्हां सिलाई कढ़ाई कहिड़ो कमु कयो सॼो ॾींहुं कीअं गुज़रे दारुल अमान में? बस कंहिं महिल बच्चा यादि ईंदा नी, कंहिं महिल वरी मिलण ईंदा आहिनि पंहिंजा तव्हां सां? उन्हनि खे धमकियूं त ॾियनि पिया, चवनि था असां ॾाढा आहियूं, तव्हां को असां पाण कसे वेंदा दारुल अमान में कढी ईंदासीं, तव्हां न वञोसि। कोई मिलण न ईंदो? न ईंदा न, औलाद जी उन सां विड़ी पियो त घोटकी में हाज़िरी खाइण वियमि, हुते औलाद आई, हुनखे चई तव्हां छो आया हुअसि, तव्हां कुझु ॾिनो अथसि हिनखे, का शइ ॾिनी अथसि या न ॾियोसि। पोइ निकिरंदी आज़ादु थींदी, मुंहिंजे कर मां कोन्ह थींदमि हुनजे कर आज़ादु, मां बच्चनि ॾे वेंदमि जॾहिं बि आज़ादु थियमि। वरी थोरो घणो मां हिते महिनत कंदी आहियां, कुझु ऑर्डर जा कपिड़ा वग़ैरह बि सिबंदी आहियां, हिते छोकिरियुनि जी बि हेल्प कराए मैडम ॾींदी अथनि, कपिड़ा सिबी करे ॾींदा आहियूं। बसि पंहिंजी रूह जी वेंदर करे छॾींदा आहियूं, पंहिंजी हिन महिनत सां वक़्तु गुज़ारियूं था पिया इन तरीक़े सां। दारुल अमान सखर में कुझु औरतूं अहिड़ियूं बि आहिनि जंहिंजूं हिक खां वधीक ईदूं दारुल अमान में गुज़री वियूं आहिनि, न संदनि का मालिकी थी आहे ऐं न ई हू वारसनि सां वापसि वञणु चाहिनि थियूं, जंहिंजो सबबु संदनि ज़िंदगियुनि खे ख़तरो हुजणु आहे ऐं हू पंहिंजी अमान उन में ई सम्झनि थियूं त हू दारुल अमान खां ॿाहिरि न निकिरनि। बसि मजबूरी आहे, उन्हनि असांजे बारे में न सोचियो, एतिरो कंदा अंत में मां मजबूर थी अहिड़ो ग़लति क़दम खयो, हिते अची पुॻी आहियां। बसि उन्हनि खे ॿियो छा चई सघां थी, उन्हनि मुंहिंजे बारे में न सोचियो, लेकिन पोइ बि मां उन्हनि जी इज़त जे बारे में सोचां, मां चयो न अहिड़ो कुझु बि ग़लति क़दम न खणा, लेकिन उन्हनि मूंखे घणो मजबूर कयो, मूंखे बलोचिस्तान खयो वञनि पिया उन ॾींहुं मारणु मुंहिंजे पंहिंजे चाचे। पोइ उते मां पंहिंजी जान बचाए ॿिए पाड़े वारनि खां बुरको वठी पोइ मां हिते आई आहियां, जीअं पुलिस स्टेशन पोइ मूंखे कोर्ट वरितो वियो, उते मां वरी हिते दारुल अमान में आई आहियां पंहिंजो साहु बचाए। पोइ हिते मुंहिंजो इलाज वग़ैरह करायो वियो, हिते पोइ हाणे मां थोरी सही थी वई आहियां, बहितर थी वई आहियां। अञा बि मुंहिंजे जिस्म ते उहे तशदुद जा निशान आहिनि, गैस वारी पाइप सां मूंखे मारींदा हुया। बसि छा हाणे वेंदासीं बि त असांखे मौत ई मिलंदो, उनखां इलावा कुझु बि न मिलंदो। वापसी थींदी त उहा मौत सां ई थींदी, ज़िंदगी न मिलंदी? जी हा, ईअं ई थींदो, मौत सां ई थींदो, अॻिते न। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा घर वारा यकीन ॾियारनि त अहिड़ो कुझु कोन्ह थींदो त पोइ उहो यकीन ॾियारनि त पोइ असां छो न वञी सघूं था, ज़रूरु वञी सघूं था, असां बि इंसान आहियूं। मिट माइट मिलण ईंदा आहिनि? जी हा, मिलणु चवां थी न तव्हांखे, त उहे ईंदा आहिनि पर सिर्फ़ु धमकियूं ॾींदा आहिनि बसि। कॾहिं बि ईअं न चयो अथऊं त वापसि हलो हाणे कुझु न थींदो ख़ैरु आहे? न न, ईअं कॾहिं न चयो अथनि। लेटर लिखायां थी, कोर्ट जे ॿाहिरां दर ते बीठो ई बीठो आहे, निकिरणु नथो ॾिए, न पंहिंजे मुंहं सां निकिरणु ॾिए थो, न ॿिए कंहिंजे सां निकिरणु ॾिए थो, धमकियूं थो ॾिए। रोज़ जा ॻाल्हावा, रोज़ जो जहिड़ो पीउ मूंसां ॿ चकर मिलणु आयो हो, पीउ मूंसां नफ़रत न कंदो आहे, उहो मिलंदो आहे मूंसां, सहुरो बि मिलणु ईंदो आहे पर हुनजो धमकियूं ॾींदो आहे। तव्हांजो मसइलो कोर्ट में थो हले? कोर्ट में हले थो, सरकारी केस मां विधो हुयो, तलाक मां वरिती आहे, पर इहो जो मां निकिरणु चाहियां थी, मूंखे निकिरणु नथो ॾिए, मूं ते FIR कटराई अथई, चोरी जी FIR? चोरी जी FIR कटराई। कहिड़े ज़िले में कटराई? उहो हिन में ककड़ हद में, असांजी ककड़ हद आहे, 5 ज़िले में कटराई अथसि। तव्हां उते उतां जे SP खे दरख़्वास्त ॾिनी आहे त इहा कूड़ी? ॾिनी आहे कूड़ा, न मां न ॾिनी आहे दरख़्वास्त। पोइ तव्हांजो केस कीअं ख़तमु थींदो? उहो दरख़्वास्त त ॾियणी पवंदी आहे न? जी मैडम साहिब खे दरख़्वास्त कंदमि, चवंदमि त ॾेई मोकिले मुंहिंजी दरख़्वास्त, ॿियो त मुंहिंजो केरु कोन्हे। मैडम साहिब खां अर्ज़ु आहे मुंहिंजी दरख़्वास्त होॾां मोकिले छॾे, मुंहिंजी केस मां जिंद छुटे। तव्हांजे मथां चोरीअ जो केस आहे, इन जे करे तव्हां नथा वञी सघो ॿाहिरि? हा, नथा वञी, FIR कटियल आहे, नथा वञी सघूं ॿाहिरि। जे वञा थी, चोरी निकिरां थी त वरी सहुरो गेट ते बीठो आहे, हुनखे मुंहिंजी हाज़िरी जी बि ख़बर पइजी थी वञे, पोइ नथी निकिरी सघां, वापसि मोटी थी अचां। दारुल अमान में रहंदड़ हिकु नारी त अहिड़ी बि आहे जंहिंजो 4 सालनि खां ईदूं दारुल अमान में ई गुज़रनि पियूं ऐं खेसि इहो बि पतो न आहे त हुन जूं बाक़ी केतिरियूं ईदूं हिन दारुल अमान में गुज़रंदियूं। दारुल अमान में रहंदड़ हूअं त सभिनी औरतुनि जी कथा दर्द सां भरियल आहे, पर 4 सालनि खां दारुल अमान में ईदूं गुज़ारींदड़ हिन नारीअ जी दर्द कहाणी सभिनी खां वधीक दर्द सां भरियल आहे। हबीबा, जंहिंखे 4 साल अॻु कराचीअ मां जवाबदार अगवा करे आयो, उन वक़्तु नींगिरीअ जी उमिरि 10 साल मस हुई। सखर मां जवाबदार गिरफ़्तार थियो, जेको हिन वक़्तु जेल में आहे। नींगिरी 4 सालनि खां दारुल अमान में पनाह हेठि आहे। खेसि वालिद तोड़े वालदा ऐं भाइरनि भेनरुनि जा नाला त यादि आहिनि, पर खेसि इहा ख़बर न आहे त कराचीअ जे कहिड़े इलाइक़े में हूअ रहंदी हुई, जॾहिं त जवाबदार बि नींगिरीअ बाबति कुझु बि ॿुधाइण खां इनकारी आहे, जंहिं करे नींगिरीअ जे वारसनि ताईं वापसि पहुचणु 4 सालनि खां नामुमकिन बणियल आहे।
निंगरीअ जो चवणु आहे त खेसि का बि ख़बर न आहे त हुनजो मुस्तक़बिल जो छा थींदो। अच्छा हबीबा, केतिरो अरसो थी वियो आहे तव्हांखे दारुल अमान में ऐं हिते छो आया हो तव्हां? मूंखे हिते 4 साल थिया, मां हिते अगवा जे केस में आई आहियां। मूंखे अगवा कई वियो, मां हिनजे करे हिते आई त पनाह वठण आई। उहा माण्हू अञा बि जेल में आहे, उहा नथो मञे की मां हिनखे खणी आहियां। मुंहिंजो घर जो पतो नथो ॿुधाए, मूंखे पंहिंजे घर जो पतो यादि न आहे। इन जे करे मूंखे 4 साल थी विया आहिनि मां हिते रहां थी। अच्छा तव्हांखे इहा ख़बर आहे त तव्हां किथां जा आहियो? आहियूं कराची जा आहियूं, बाक़ी जॻह जो मूंखे नालो यादि न आहे, मूंखे विसरियो। जेको माण्हू तव्हांखे खणी आयो उहो केरु हुयो? उहा माण्हू मूंखे ख़बर न आहे, बाक़ी नालो ज़फ़र हुयसि। उहो किथे आहे हाणे? हाणे उहा जेल में आहे। तव्हांजे ई केस में आहे? जी उहो तव्हांखे कराची मां खणी हिते सखर आयो? हा हा। उनखे कीअं पुलिस गिरफ़्तार कयो, कीअं तव्हां कीअं निकितो हुतां बची करे? उहा मूंखे पंहिंजे घर में वठी वियो, उते रहंदा हुया। बाक़ी उते पुलिस आई, मूंखे विकिणणु चाहे पियो। पुलिस सादगी में आई, पंहिंजे आम इंसान वांगुरु आई, पर उतो पुछा करे छोकिरी कहिड़ी आहे जेके तव्हां विकिणो था। उहा पुछा करे हली वई, ॿिए चकर आयो पुलिस में थी आयो, मूंखे वठी वियो। चवनि पिया अस्कर कूड़े आहिनि, चए तो हल जेल में हल, तुंहिंजी माउ उते वेठी आहे। और उनखे हथु खणी वई, मूंखे हिते वठी आया। कहिड़े इलाइक़े में तव्हांखे हिते रहियो हुयो? मूंखे उहो इलाइक़ो यादि न आहे। अच्छा 4 साल तव्हांखे हिते थी विया आहिनि। जी हाणे तव्हांखे इहा ख़बर न आहे त तव्हांजो पीउ केरु आहे, माउ किथे आहे? न, इहा ख़बर न आहे, बाक़ी नालो ख़बर आहे। तव्हांजे पीउ ऐं माउ जो नालो छा आहे? मुंहिंजे नालो जो नालो अबू जो इफ्तिखार अहमद आहे, मुंहिंजो नालो साजिदा आहे। अम्मी जो नालो? जी उहो कराची में कहिड़े इलाइक़े में रहंदा आहिनि ख़बर अथव? इलाइक़ो यादि न आहे मूंखे। तव्हां जॾहिं हिते आया हो त हुन महिल घणी उमिरि हुई तव्हांजी दारुल अमान में? 10-12 साल हूंदी, एतिरी हूंदी। इहो यादि अथव त ईद वारनि ॾींहंनि में तव्हां जॾहिं पंहिंजे घर भातियुनि सां हूंदव, का यादगिरी आहे त उहा ईद कीअं मल्हाईंदा हुयव? हिते हाणे ज़ाहिरा एतिरो 4 साल तव्हांखे थी विया आहिनि, पंहिंजे मिटनि माइटनि खां परे आहियो, त यादगिरी ईंदी आहे वालदेन जी? हा ईंदी आहे, छो न ईंदी आहे। घर में ख़ुशी हूंदी आहे, हिते कहिड़ी ख़ुशी? हिते असां क़ैद में आहियूं। असांखे हिते पोइ बि मैडम असांखे थोरा परेशानी खां दूरि कंदी आहे, असांखे ॻाल्हियूं सम्झाईंदी आहे, असांजी परेशानी ख़तमु थींदी आहे। बाक़ी घर जी ख़ुशी हिते त कोन मिली सघंदी न। घर जी ख़ुशी त घर में आहे, हिते त कोन, क़ैद में त कंहिंखे न मिली सघंदी। ईद कीअं मल्हाईंदा हुआ? ईद बसि गुज़री वेंदी आहे सही सां, जीअं घर में गुज़ारींदा आहियूं पोइ बि हिते गुज़ारे वेंदा, कोशिशि कंदा हूअं ई गुज़ारियूं। हाणे कॾहिं इहो सोचियो आहे त तव्हांखे 4 साल गुज़री विया आहिनि ऐं वधीक अलाए केतिरा साल गुज़री वेंदा, कॾहिं इहो ख़्यालु आयो आहे त मूंखे बि पंहिंजा मिली वेंदा? थींदो आहे पोइ बि, जॾहिं इंसान, मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु आहे जेसिताईं हिते वेठी आहियां। अगरि मुंहिंजी क़िस्मत ख़तमु थी वई त मां वञी बि सघां थी कंहिंसां बि, जंहिंसां मुंहिंजे रब क़िस्मत लिखी आहे मां हिते वेठी आहियां। इहो थींदो आहे त हिकु ॾींहुं पंहिंजा मूंखे ज़रूरु मिलंदा, या आसरो लाहे छॾियो आहे? आसरो न लाथो, मिलंदा ज़रूरु, मूंखे उमेदु आहे ज़रूरु मिलंदा, मूंखे पंहिंजा ज़रूरु ईंदा मोॾे। अच्छा हू जेको जवाबदार आहे उहो नथो ॿुधाए त हीअ किथां जी आहे या छा? नथो ॿुधाए, उहो चए त मां हिनखे नथो सम्झां। मुंहिंजी हिकिड़ी हाज़िरी निकिती हुई, 2 साल थी विया हिकिड़े, मुंहिंजी हाज़िरी निकिती हुई। कोर्ट वारो जज साहिबु मूंखे चए, या काको तोखे सुञाणे? त मां चयो मां हिनखे सुञाणे। उन चयो मां नथो सुञाणा हिनखे, चए हिनखे मां न खणी आयो। तव्हां हुनखे सुञाणो पिया? मां हुनखे सुञाणिया, बल्कि उहा मुंहिंजे घर जे हमसाए जे पासे में रहंदो हुयो। उहो बि जवाबदार बि कराची जो ई आहे? जी हिते तव्हांजे उते पाड़े में रहंदो? जी। पोइ तव्हांखे न पियो सुञाणे उहो? चए मां नथो सुञाणियासि। पोइ 1 साल खां पोइ तव्हांजी वरी ॿीहर हाज़िरी न निकिती आहे? न ईअं न निकिरी आहे, मुंहिंजो केस फ़िलहालु बंदि आहे, केस बंदि आहे। हाणे ज़ाहिरा तव्हां अगरि हिते आहियो, तव्हांजे लाइ कोशिशि थिए त मिट माइट तव्हांजा मिली वञनि त पोइ वञणु चाहींदव? हा मां ज़रूरु वेंदमि, पंहिंजे माउ पीउ ॾे ज़रूरु वेंदमि। अगरि अची विया त मां ज़रूरु वेंदमि उन्हनि ॾे, अगरि न आयो तेसिताईं मां फ़िलहालु इंतज़ारु कयां थी उन्हनि जे हिते। पुलिस कॾहिं कोशिशि कई त जवाबदार ज़फ़र खां मालूम कनि त तव्हां किथां जा आहियो, एड्रेस ॿुधाइनि? उहा मूंखे ख़बर न आहे, उन्हनि खे ख़बर हूंदी, बाक़ी मूंखे ख़बर न। पुछा कई जॾहिं मां हिते वई हुअमि हाज़िरी ते, पुछा कई, उहा चए थो मां हिनखे नथो सुञाणा। हाणे फ़िलहालु माना तव्हां इन इंतज़ार में हो त थी सघे थो करे मुंहिंजे पीउ माउ खे ख़बर पए। तव्हांजा पीउ माउ छा कंदा हुया, कहिड़ो कमु कंदा हुया? मुंहिंजो पीउ रंग जो कमु कंदो हुयो। रंग खे रंग कंदो? जी। ऐं भाइर या माउ वग़ैरह? भाउ आहिनि, भाउ नंढा आहिनि मुंहिंजा, भेनरूं असां 3 आहियूं, भाउ 2 आहिनि।
मां छा कंदी? मां घर में पंहिंजे भेण भाउरनि खे संभालींदी हुई। नाला यादि आहिनि सभिनी जा? जी वॾी भेण मूंखां वॾी जेका भेण आहे हुनजो नालो शाज़मा आहे, मां उनखां नंढी आहियां। मूंखां नंढी नूर फातिमा आहे, उनखां नंढो भाउ अली हसन आहे, उनखां नंढो अबू बकर सदीक आहे। माउ ऐं पीउ जा नाला? अबू जो नालो इफ्तिखार अहमद, अम्मी जो नालो साजिदा। तव्हांखे पंहिंजे इलाइक़े जी ख़बर न आहे त किथे रहंदा हुया? इहा यादि न आहे मूंखे। रहंदा कराचीअ में हुया? हा मां रहंदी कराची में आहियां। अच्छा, भला उते कराची में जंहिं इलाइक़े में रहंदा हुआ उन इलाइक़े जे का अहिड़ी शइ जेका मशहूरु हुजे तव्हांजे पाड़े में, का वॾी का उहा यादि अथव? न मूंखे यादि न आहे।